अपडेट कयूं पिया अवांखे मसू भुरगड़ी खां जिते HRJDA न्यूज़ जे रिपोर्टर अली रज़ा रिंद मुताबिक़ हैदराबाद तालके बाराड़ी जे ॻोठ वाणके वसी में सिंध आरी पोरियत कमेटी ऐं अवामी वर्कर्स पार्टी पारां पोरियत मच कचहरी मुनक़िद कई हुई। दर्दमंद के कामा किसी डूब दे को छाल दे। ये निगाहें मस्ती की मस्तियाँ, ये निगाहें मस्ती की मस्तियाँ किसी बदनसीब पे डाल दे, किसी दर्दमंद के काम बारी में गुल फुटी वेंदा। गिदरन जी वाड़ी आ, पहिरीं हिकिड़ो त गिदरो तैयार थींदो त ॿिया सभु गिदरा तैयार थी वेंदा। टाइम ते हू पंहिंजो पंहिंजो कमु कनि था। असां खां इहो तारीख़ ऐं असांजो समाज सुभाणे पुछा कंदो त ए सिंध जा पोरियतो मज़लूमो, तव्हां वटि टाइम आयो त तव्हां कहिड़ो कमु कयो। टाइम हो बख्तू बिलावल ते आयो, टाइम हो सूफ़ी शाह इनायत ते आयो, ओ टाइम हैदर बख्श जतोई ते आयो, ओ टाइम साईं GM साहिब ते आयो, ओ टाइम हाणे असां वटि, ओ सच असां वटि हाणे महिमान बणियो आहे। अचो त उन खे वरनायूं ऐं उन सच खे गंढियूं। अॼु वक़्तु आहे, अॼु वक़्तु आहे जे क़बरुनि सां मसइलो थींदो आहे त क़बरूं पंहिंजे आवाज़ में ॿियनि साथियुनि खे गॾु कंदियूं आहिनि। तीअं असां इंसान आहियूं, अशरफुल मख़लूक़ात आहियूं। जंहिंमें सकाफ़ती रंग खे उजागर कयो वियो। मच कचहरी में अवामी वर्कर्स पार्टी अॻवान बख्शल थुल्लो लतीफ़ जे पारखू गुलाम रसूल चांडियो शाह साहब जा बैत ॿुधाए वाह वाह कराई, जॾहिं त ॿियोर गुजारतूं बि ॾिनियूं हुयूं। सुगड़ सकाफ़ती रंग खे उजागर करे महफ़िल खे चार चंद लॻाए छॾिया। सूफ़ी फनकार ईसा फ़कीर सुर जी वर्खा कई। मच कचहरी में ॻोठ जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इन में अवामी वर्कर्स पार्टी अॻवान फरीद लगारी, अहमद लगारी ऐं ॿियनि पिण शिरकत कई। HRJDA न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDA न्यूज़।